इन लेक्चर में असी इक्वेशन के बारे में सिखंदासीं। इक्वेशन यानी मसावात। मसावात माना बराबरी, जिते बराबरी हुजे। इक्वेशन वो अल्जेब्रिक सेंटेंस है जैमें इक्वल साइन यूज़ थींदी आहे। फॉर एग्जांपल x + 5 = 8 ही इक्वेशन है सिंपल इक्वेशन। बे एग्जांपल सिंपल इक्वेशन जो x/3 - +7 = 12। एग्जांपल अनदर एग्जांपल बे एग्जांपल 5y - 3 = 8। कुछ वेल नोन इक्वेशन भी आहिनि जीअं फोर्स इक्वेशन आहे F = ma। फोर्स बराबर आहे प्रोडक्ट ऑफ मास एंड एक्सेलरेशन। ये कुछ इक्वेशन आहिनि, पर हिते असीं सिंपल इक्वेशन के बारे में सिखंदासीं। सिंपल इक्वेशंस कहिड़ियूं आहिनि जेके लीनियर आहिनि, जंहिंमें x जो पावर 1 आहे। सिंपल इक्वेशंस ही इक्वेशन सिंपल इक्वेशंस आहिनि। असीं सिंपल इक्वेशन के सॉल्यूशन के बारे में सिखंदासीं। सिंपल इक्वेशन में एक वेरिएबल हूंदो आहे, ॿियो कांस्टेंट हूंदो आहे। वेरिएबल कहिड़ा आहिनि? जीअं x आहे, y आहे, इहे वेरिएबल आहिनि जंहिंमें असांखे वैल्यू ख़बर न हुजे या वैल्यू अननोन हुजे, उन्हनि खे वेरिएबल चइबो आहे। हीअ x, y, z, t इहे जेके आहिनि वेरिएबल आहिनि। वेरिएबल या इन्हनि खे अननोन भी चइबो आहे। ऐं कांस्टेंट छा खे चइबो आहे? जंहिंजो वैल्यू फिक्स हुजे। जंहिंजो वैल्यू फिक्स हुजे उनखे कांस्टेंट चइबो आहे, या जंहिंजो वैल्यू वेरी न थिए, जंहिंजो वैल्यू तब्दील न थिए, उनखे कांस्टेंट चइबो आहे। जीअं 7 आहे, 5 आहे, 3 आहे, 8 आहे, 12 आहे, इहे कांस्टेंट आहिनि। सिंपल इक्वेशन सॉल्व या जंहिंखे चवंदा आहियूं फाइंड वैल्यू ऑफ वेरिएबल। सॉल्व या चवंदा आहियूं फाइंड वैल्यू ऑफ वेरिएबल। एग्जांपल 1 x + 3 = 9। मूं दिल में हिकु अंग सोचो, अदद सोचो, जंहिंमें मां ऐड कया 3 ऐड कया त आंसर 9 आयो। उहो नंबर ॿुधायो कहिड़ो आहे नंबर जेको मूं दिल में सोचो। हिन खे सॉल्व कंदासीं त उन अदद जी ख़बर पइजी वेंदी। हीअ त सिंपल आहे, पर अहिड़ियुनि सिंपलनि मां ई वॾियूं इक्वेशनूं ठही वेंदियूं आहिनि। सॉल्यूशन x + 3 = 9। हिन खे सॉल्व करण जो इक्वेशन खे इहो तरीक़ो आहे, जेको नंबर ऐड थियल हुजे उहो ई नंबर असांखे सब्ट्रैक्ट करिणो आहे। अगरि सब्ट्रैक्ट थियल हुजे हा त असां ऐड कयूं आहे, यानी जेको ऑपरेशन आहे उनजो असीं इनवर्स ऑपरेशन यूज़ कंदासीं। हिते प्लस आहे त असां माइनस कंदासीं, 3 हेॾां माइनस कंदासीं, 3 हेॾां माइनस कंदासीं। 3 3 में कैंसिल थी विया त हिते बचो बाक़ी x, ऐं हेॾां आंसर ईंदो 9 - 3 = 6। एग्जांपल ॿियो खणूं। y + 7 = 12। सॉल्यूशन y हिकु अननोन नंबर आहे जंहिंजी असांखे ख़बर न आहे। उन में असां 7 ऐड था कयूं त आंसर 12 थो अचे। इन अननोन नंबर जो वैल्यू फाइंड कयो, इन जो मुल्ह लहो। त हाणे y + 7 = 12 आहे। हाणे हिते इक्वल साइन आहे, हिते प्लस साइन यूज़ थियल आहे, प्लस थियल आहिनि 7। त असांखे 7 खे ख़तमु करण लाइ ॿिन्ही तरफ़ां 7 सब्ट्रैक्ट करिणो पवंदो। प्लस आहे त जीअं -7 हेॾां बि, -7 हेॾां बि। इक्वेशन बैलेंस वांगुरु आहे, माना ताराज़ी वांगुरु आहे। ॿिन्हिनि साइडनि ॾांहुं साॻी शइ खणंदासीं त बि साॻी रहंदी, ऐं ॿिन्हिनि तरफ़नि ॾांहुं साॻी शइ सब्ट्रैक्ट कंदासीं त बि साॻी रहंदी। हाणे ॿिन्हिनि ॾांहुं साॻी शइ सब्ट्रैक्ट कईसीं। 7 7 में कैंसिल थी विया, 12 मां 7 विया त बचा 5। इहो थियो y जो आंसर। एग्जांपल 3 y - 2 = 3। y हिकु नंबर आहे जंहिंमां असीं 2 सब्ट्रैक्ट था कयूं त आंसर 3 थो अचे। उहो y कहिड़ो नंबर आहे, इहो वैल्यू फाइंड करिणो पवंदो। सॉल्यूशन y जो हिते वैल्यू था फाइंड कयूं या हिन इक्वेशन खे सॉल्व था कयूं। y - 2 = 3। हाणे जॾहिं सब्ट्रैक्ट हूंदो त पोइ हिन जो उबतड़ इनवर्स
उपतड़ प्रोसेस कहिड़ो थींदो, कट जो माइनस जो प्लस थी वेंदो, तंहिंखे हेॾां बि प्लस कंदासीं 2, हेॾां बि +2 कंदासीं, 2 2 में कैंसिल, y जो वैल्यू थी वियो 5, यानी प्लस हूंदो त माइनस कंदासीं ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं, जेकॾहिं माइनस हूंदो त प्लस कंदासीं ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं, अगरि मल्टीप्लाई हूंदो त डिवाइड कंदासीं, डिवाइड हूंदो त मल्टीप्लाई कंदासीं। एग्जाम्पल 4, 5y इज़ इक्वल टू 20, हाणे ही मल्टीप्लाई थियल आहे, 5y माना 5 टाइम्स y, 5 दफ़ा y खे 5 सां मल्टीप्लाई थियल आहे, बराबरि 20 आहे, त हाणे y जो वैल्यू फाइंड कयो। सॉल्यूशन, जॾहिं मल्टीप्लाई हूंदो त पोइ असीं छा यूज़ कंदासीं, डिवाइड यूज़ कंदासीं। 5y इज़ इक्वल टू 20, 5 हेॾां बि डिवाइड कंदासीं, 5 हेॾां बि डिवाइड कंदासीं, 5 5 में कैंसिल थी विया, हिते थियो y बराबरि थियो 20 खे 5 सां डिवाइड कयूं त आंसर 4 थी वेंदो। क्वेश्चन नंबर 5, 4x इज़ इक्वल टू 12, त हाणे 4 12 सां मल्टीप्लाई थियल आहे, त हाणे x जो वैल्यू फाइंड कयो। सॉल्यूशन, 4x इज़ इक्वल टू 12 मल्टीप्लाई थियल आहे, तंहिंजे करे डिवाइड कंदासीं, 4 हेॾां बि डिवाइड कयोसीं, 4 हेॾां बि डिवाइड कयोसीं, 4 4 में कैंसिल, x जो वैल्यू थियो 3। क्वेश्चन नंबर 6, z अपान 7 इक्वल टू 42 इक्वल टू 56, z अपान 7 इक्वल टू 56, सॉरी इक्वल टू 8, z अपान 7 इक्वल टू 8, z हिकु नंबर आहे जंहिंखे 7 सां डिवाइड था कयूं त आंसर 8 आयो, इन z जो वैल्यू फाइंड कयो। z अपान 7 इक्वल टू 8, हाणे हिते डिवाइड थियल आहे, 7 डिवाइड थियल आहे, त इन 7 खे ख़तमु करण लाइ असीं छा यूज़ कंदासीं, मल्टीप्लाई, 7 हेॾां बि मल्टीप्लाई कंदासीं, 7 हेॾां बि मल्टीप्लाई कंदासीं, 7 7 में कैंसिल, z इज़ इक्वल टू 56। क्वेश्चन नंबर 7, अगरि x अपान 3 माइनस 2 इक्वल टू 8, हाणे हिते ॿ ऑपरेशन यूज़ थियल आहिनि, हिकिड़ो माइनस यूज़ थियल आहे, ॿियो डिवाइड यूज़ थियल आहे, त हाणे माइनस खे पहिरियां असीं ख़तमु करे प्लस कंदासीं ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं, पोइ मल्टीप्लाई कंदासीं। सॉल्यूशन, x अपान 3 माइनस 2 इज़ इक्वल टू 8, हाणे पहिरियां हिन 2 खे ख़तमु कयूं, त हेॾां बि 2 ऐड कंदासीं, हेॾां बि 2 ऐड कंदासीं, 2 2 में कैंसिल थी वियो, x अपान 3 बराबरि 10 जो थी वियो, 8 ऐं 2 10, त हाणे 3 खे ख़तमु करिणो आहे, जीअं असांखे x जो वैल्यू मिली वञे, 3 हेॾां बि मल्टीप्लाई कंदासीं, 3 हेॾां बि मल्टीप्लाई, 3 3 में कैंसिल थी वियो, x जो वैल्यू मिलियो असांखे, x इज़ इक्वल टू 10 3 30, ही थियो आंसर। एग्जाम्पल नंबर 8, सॉल्यूशन, हिन एग्जाम्पल में असीं 3 पहिरियां हिन ब्रैकेट सां मल्टीप्लाई कंदासीं, पोइ वधीक हिन खे सॉल्व कंदासीं। 3 खे x सां मल्टीप्लाई कयूं थींदो 3x, 3 खे 4 सां मल्टीप्लाई कयूं त 12 थींदो, 3 खे यानी सॼी हिन ब्रैकेट सां मल्टीप्लाई करिणो आहे, ॿिन्ही सां, x सां बि त 4 सां बि, हेॾां 7 सेम, हाणे 12 माइनस आहे त ॿिन्ही तरफ़ ॾांहुं असां 12 ऐड कंदासीं, 3x माइनस 12 इक्वल टू 7, 12 हेॾां बि ऐड कयूं, 12 हेॾां बि ऐड कयूं, 12 हेॾां बि ऐड कयूं, 3x इक्वल टू 12 12 में कैंसिल, 7 ऐं 12 19 थी वियो, हाणे 3 हेॾां बि डिवाइड कयूं, 3 हेॾां बि डिवाइड कयूं, जीअं 3 कैंसिल थी वञे, मल्टीप्लाई आहे 3 हिते, तंहिंजे करे डिवाइड था कयूं, 3 3 में कैंसिल, x जो वैल्यू थी वेंदो 19 अपान 3, 19 अपान 3 इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे, हिनखे असीं कंपाउंड फ्रैक्शन में बि लिखी सघूं था, 3 टेबल 6 दफ़ा लॻी, 19 ते 6 टाइम्स, बाक़ी बचो 1 1 भाङे 3, इहो थी वियो आंसर। ही क्वेश्चन भी हिन ई वांगुरु आहे, साॻे तरीक़े सां। सॉल्यूशन 5 × 2x 10x 5 2 10 10x, 5 खे 3 सां मल्टीप्लाई कयो थींदो 15, हेॾां थींदो 35, 10x इक्वल प्लस 15 इक्वल टू 35, 15
हेॾा त ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं सब्ट्रैक्ट कंदासीं 15 हेॾां बि सब्ट्रैक्ट कयूं 15 हेॾां बि सब्ट्रैक्ट कयूं 15 में कैंसिल थी विया थी वियो 10x इक्वल टू 20 10x हेॾां 20 आहे हिते मल्टीप्लाई आहे तंहिंजे करे ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं डिवाइड कंदासीं हेॾां बि 10 डिवाइड कयूं हेॾां बि 10 डिवाइड कयूं 10 में कैंसिल x जो वैल्यू जेको मिलियो उहो x बराबरि आहे 10 जी टेबल 10 जी टेबल 20 ते 2 दफ़ा थी लॻे ऐं आंसर ई थी वियो 2। क्वेश्चन नंबर 10 बि 10 खे सॉल्व करण लाइ पहिरियां ई 3 सॉल्व कंदासीं 3 मल्टीप्लाई कंदासीं ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं 2x - 1 अपान 3 हेॾां मल्टीप्लाई कंदासीं ऐं 3 हेॾां मल्टीप्लाई कंदासीं 3 में कैंसिल 2x - 1 इक्वल टू 3 हिननि सां मल्टीप्लाई कयूं 3 खे 1 सां त 3 थींदो 3 खे x सां त -3x थींदो प्लस इंटू माइनस माइनस थी वेंदो 3 खे x सां त 3 थी वेंदो 1 सां मल्टीप्लाई कंदासीं 3 थी वेंदो हाणे हिते -x आहे त हेॾे ईंदी त +x थी वेंदी 2x छो त उबतड़ ऑपरेशन थी वेंदो आहे हेॾां माइनस आहे त हेॾे प्लस हुजे हा त माइनस थी वञे हा त हेॾे थी वेंदो 3x प्लस जो -1 बराबरि 3 जे त हीअ थी वियो 5x 2x + 3x बराबरि थी वेंदो 5x - 1 इक्वल टू 3 हीअ -1 आहे तंहिंजे करे हेॾां बि 1 प्लस कयूं हेॾां बि 1 प्लस कयूं 1 में कैंसिल थी वियो 5x बराबरि थींदो 3 ऐं 1 4 5x मल्टीप्लाई आहे तंहिंजे करे ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं डिवाइड करिणो आहे 5 खे x जो वैल्यू तॾहिं ई मिलंदो 5 में कैंसिल x जो वैल्यू मिलियो 4/5। क्वेश्चन नंबर 11 में x डिवाइड में आहे त हाणे पहिरियां x हिते डिवाइड में आहे त हेॾां मल्टीप्लाई में थी वेंदी 50 इक्वल टू डिवाइड में आहे त हेॾे मल्टीप्लाई में ईंदी 10x 10 खे हाणे ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं डिवाइड कंदासीं जीअं x जो वैल्यू मिली वञे 10 हेॾां बि डिवाइड थियो 10 हेॾां बि 10 में कैंसिल x जो वैल्यू मिलंदो 10 खे 50 खे 10 सां डिवाइड कयूं त 5 हिनखे असीं सेंटेंस खे हीअं पढ़ी सघूं था 50 खे 50 खे कहिड़े नंबर सां डिवाइड कयूं जो आंसर असांखे 10 मिलंदो 50 खे असीं जॾहिं डिवाइड कंदासीं 5 सां तॾहिं ई असांखे 10 मिलंदो सिंपल। क्वेश्चन नंबर 12 में 2 फ्रैक्शंस मिलियल आहिनि जिन जो डिनोमिनेटर x आहे असीं हिते LCM फाइंड कंदासीं LCM साॻी थींदी साॻियो ई नंबर आहे सेम नंबर आहे लाइक डिनोमिनेटर आहे तंहिंजे करे LCM साॻियो ई x ईंदी 3 + 4 इक्वल टू 5 सेम 3 ऐं 4 थियो 7/x इक्वल टू 5 x डिवाइड में आहे त हेॾे ईंदी मल्टीप्लाई में थींदी 7 इक्वल टू 5x 5 खे 5 मल्टीप्लाई में आहे त हाणे 5 खे हेॾां बि डिवाइड कंदासीं 5 खे हेॾां बि 5 में कैंसिल x जो जेको वैल्यू थियो हीअ इम्प्रॉपर फ्रैक्शन आहे हिनखे कंपाउंड में लिखूं 5 जी टेबल 7 ते हिकु दफ़ो लॻी बचा 2 भाङे 5 या हिनखे असीं डेसिमल में बि लिखी सघूं था डेसिमल फ्रैक्शन में आंसर थी वेंदो 5 जो हिकु दफ़ो लॻो 0.4 1.4 या 1 एंड 2/4 ॿई आंसर सही आहिनि हीअ आंसर बि सही आहे हीअ आंसर